शेख अब्दुल रज़ाक जीलानी सखी पाण सुल्तान। हज़रत सखी पाण सुल्तान जो असुल नालो हज़रत शेख अब्दुल रज़ाक जीलानी हो। पाण हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी सानी जा फ़र्ज़ंद आहिनि। शेख अब्दुल कादिर जीलानी सानी जे वालिद जो नालो हज़रत शेख हसन जीलानी अल मारूफ़ शेख मोहम्मद हुसैनी हो। हज़रत शेख अब्दुल रज़ाक जीलानी सखी पाण सुल्तान 10वीं सदी हिजरी जे शुरूआती दौर में सेवण में आया। सेवण में हिन वक़्तु सखी पाण सुल्तान जे नाले सां पूरो मुहल्लो आहे। सखी पाण सुल्तान जे करे हिन मुहल्ले ते उहो नालो पइजी वियो, जॾहिं त संदसि असुल नाले खां घटि माण्हू वाक़िफ़ आहिनि। जॾहिं त सखी पाण सुल्तान नालो मशहूरु आहे। सखी पाण सुल्तान जो 7, 8, 9 ज़ुल्हज ते मेलो लॻायो वेंदो आहे। सखी पाण सुल्तान पंहिंजे वक़्त जा वॾा आलिम दीन हुआ ऐं साहिब करामत हुआ। अक्सर सखावत तमामु घणी कंदा हुआ। सखावत जे शाहाना अंदाज़ करे खेनि सखी पाण सुल्तान सॾियो वञे थो। संदन आस्थाने ते हमेशह सुरूद समाजूं महफ़िलूं थींदियूं हुयूं। संदन महफ़िलनि में फ़ुक़रा तोड़े वक़्त जा उमरा शरीक थींदा हुआ। सखी पाण सुल्तान जो मक़बरो सेवण जे तारीख़ी क़िले जे ॾखिण शहर में मौजूदु आहे। संदन मक़बरे में अकेली मज़ार आहे। मक़बरो वेझड़ाई दौर जो ठहियलु आहे। सखी पाण सुल्तान जे मक़बरे भरिसां हिकु ॿियो मक़बरो बि आहे, जंहिं लाइ ॿुधायो वञे थो त हीउ फ़क़ीर सखी पाण सुल्तान जो मुरीद हो, जंहिंजा असल वॾा इंडिया जा हुआ। पाकिस्तान ठहण खां पोइ कराची लॾे आया। सैयद मुश्ताक अहमद चिश्ती वसियत कई हुई त जे मुंहिंजो मौत थी पए त मूंखे सेवण में दफ़नायो वञे। सैयद मुश्ताक अहमद जो रोड एक्सीडेंट थी पियो। ज़ख़्मनि जा सूर न सहंदे विसाल पाताईं खेसि कराची जे हिकु क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। सेवण में तबरक तौरु सैयद मुश्ताक अहमद जा कपिड़ा ऐं हिकु आङुर दफ़न करे मज़ार ठाही वई आहे। उन मथां मक़बरो बि ठहियलु आहे। संदसि मज़ार मुबारक ते ही कुतबो लिखियलु आहे। सैयद मुश्ताक अहमद चिश्ती वलद सैयद हाफ़िज़ अहमद हुसैन चिश्ती, वफ़ात 27 रमज़ान 1391 हिजरी 7 नवंबर 1971। सखी पाण सुल्तान जे मक़बरे जे अहाते में केतिरियूं ई ॿियूं मज़ारूं बि आहिनि।